नाज़रीन, वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो आहे त केतिरनि इलाक़नि में 7 खां 8 फुट पाणी बीठल आहे। मौजूद सूरतहाल में अल्लाह जी आज़माइश आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त टास्क फोर्स जे इजलास बाद प्रेस कॉन्फ्रेंस करण खां पोइ वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त सिंध जे कुझु इलाक़नि में 1100 मिलीमीटर बरसात पई आहे। 30 मिलियन एकड़ फुट पाणी सूबे में आयो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सतु स्पेल शुरू थी वियो आहे। दरिया जे ॿिन्ही पासनि खां पाणी आहे। पाणी कुझु ज़मीन में हलियो वियो, कुझु समुंड में वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त मीरपुर ख़ासि बदीन जो समूरो पाणी LBOD वसीले शकूर ढंढ वटां समुंड में छोड़ थींदो। सेवन वटां LS वटि 4 फुट कट लॻायो आहे। मंछर मां 1,75,000 क्यूसिक पाणी दरिया में छोड़ थी रहियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर न्यूज़ कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त केतिरनि इलाक़नि में 7 खां 8 फुट पाणी बीठल आहे। मौजूदा सूरतहाल अल्लाह जी आज़माइश आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त सिंध जे कुझु इलाक़नि में 1100 मिलीमीटर बरसात पई आहे। 30 मिलियन एकड़ फुट पाणी सूबे में आयो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में बरसात जो सतु स्पेल शुरू थी वियो आहे। दरिया जे ॿिन्ही पासनि खां पाणी आहे। पाणी कुझु ज़मीन में हलियो वियो आहे, कुझु समुंड में वियो आहे। ख़बर ॾियूं पिया। सिंध जे वॾे वज़ीर न्यूज़ कॉन्फ्रेंस कई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद शाह चयो त मीरपुर ख़ासि बदीन जो समूरो पाणी LBOD वसीले शकूर ढंढ वटां समुंड में छोड़ थींदो। सेवन वटां LS वटि 4 कट लॻाया विया आहिनि। मंछर मां 1,75,000 क्यूसिक पाणी दरिया में छोड़ थी रहियो आहे।